अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तारीख़ तराशींदड़। मौज़ू शख़्सियतूं। लेखक रसूल बख्श पलीजो। साइड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली, लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी। छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन, कंडियारो सिंध। क़िस्त 11 अज़ीज़ सलाम बुखारी। हू हिकिड़ो हिंदुस्तान मां लॾे आयल उर्दू ॻाल्हाईंदड़ अवामी सियासी कारकुन हो। हू पंहिंजी सम्झ मुताबिक़ हिकिड़ो मार्क्स, लेनिन ऐं माओज़ी तुंग जे इनक़िलाबी फ़िक्र जो पोइलॻ इनक़िलाबी तनज़ीमकार हो। हुनजी ॼाण ऐं सम्झ एॾी गहरी ऐं वसी कान हुई जेॾी हुन वॾे कम लाइ घुर्बल हुई। हुन पाण खे उर्दू ॻाल्हाईंदे माण्हुनि जे तारीख़ी सोचुनि, रवैयनि ऐं तअसुबनि जे दाइरे खां आज़ादु करण जी कोशिशि कई। केस हुन में हिकु हद ताईं कामयाबी हासिल थी। संदसि के सोचूं ऐं कम जा ढंग लकीर जी फ़क़ीरीअ वारा हुआ। हिन सिंधी हारियुनि ते कई नाकाम तजुर्बा कया। पंहिंजी सम्झ ऐं रवैये जे दाइरे अंदरि हू हिकिड़ो बेमिसाल, यगानू ऐं बेबाह जाखोड़ी इनक़िलाबी हो। हुन पाण खे सिंधी हारी आवाम सां गॾु हिकु करे छॾियो ऐं उन्हनि खे तमामु घणी तालीम, तरबियत ऐं हौसला ॾिनाई। सॼी उमिरि रूपोश रहियो ऐं सॼी उमिरि आवाम खे सरगर्म करण में रुधलु रहियो। कॾहिं बि पाण वारनि सिंधी अज़ीम इनक़िलाबियुनि ऐं महादानिश्वरनि वांगुरु भाड़ियो कोन थियो। हथियार कोन फिटा कयाई, बांह कान कयाई। तोड़ ताईं मुड़ुसु माण्हू रहियो। हुन जा सिंध जे इनक़िलाबी तहरीक ते ख़ासि करे हारी तहरीक ते वॾा ऐं जटरादार असर ऐं अहसान आहिनि। हुनजो मिसाल ज़माननि ताईं सचनि मुड़ुस माण्हुनि खे उत सां ईंदो रहंदो। मीर अली बख्श ख़ान टालपुर। मीर अली बख्श ख़ान टालपुर सिंध जे हिकिड़ी नामवर ख़ानदान शहीद सिंध मीर शेर मोहम्मद ख़ान जे ख़ानदान जो चश्मो चराग त हो, पर पाण बि हिकु नामवर शख़्सियत हो। संदसि शुमार सिंध जी मशहूर ऐं मारूफ़ हस्तियुनि में थियो थिए। पर मीर अली बख्श जी हस्ती जेतिरी मशहूर ऐं मारूफ़ हुई, हू उन खां घणो ऊन्हो ऐं ॻरो मुड़ुसु हो। मीर अली बख्श उन्हनि इंसाननि मां हो जंहिंजे ज़िंदगीअ जूं फ़क़ति के थोरियूं झलकियूं मंज़र आम ते ईंदियूं आहिनि। जेतोणीकि हू उन तबिके मां हो जेको ॿियनि खे वसऊं घटि ॻाल्हाइणु ॾींदो आहे, पर हू तमामु घटि ॻाल्हायो ऐं माठीणो मुड़ुसु हो। न खिलनि, न खीन की, न की ॻाल्हाईनि, कंहिं जंहिं में आहीन सा पर उड़ण ॾुआखड़ो। शाह लतीफ़। उन करे जेकी माण्हू संदसि बिना वेझो हुआ, तन खां सवाइ ॿिए हर कंहिंखे समा कोन पइजी सघियो त मुड़ुसु केतिरे पाणीअ में आहे। सॼणो ॾिठो जन तनी ॻिचीअ सर ॻहु कयो, ॿियूं कोह ॿुझनि क़दुरु कीमिया उनजो। शाह लतीफ़। उन करे संदसि मिसाली ज़िंदगीअ जे समूरनि पासनि जी ॼाण तमामु अणपूरी मयसर आहे ऐं उनजी तफ़सील बयानु थियण जो वक़्तु बि अॻिते हली अचिणो आहे। अॼु असीं उनजी फ़क़ति कनि झलकियुनि जो ज़िक्र करे सघूं था। ॼारियुनि जी ॼाई मारुई पखनि जी प्रीत माड़ियुनि ते कान मटे ऐं अमर थी वई। मीरनि ऐं हाकिमनि जी माड़ियुनि ऐं महलनि में पैदा थियल ऐं पलियल मीर अली बख्श ख़ान खे नंढे हूंदे ई कनि जोगियुनि ऐं कापड़ियुनि उन राज़ जी परूड़ ॾेई छॾी त माड़ियुनि ऐं महलनि वारनि में कुझु बि कीने, जेकी आहे सो पखनि ऐं पंवारनि में। उन सम्झ पवण शर्त हिन पंहिंजो मन हमेशह हमेशह लाइ पंहिंजे पखनि ऐं पंवारनि सां ॻंढे छॾियो। मुंहिंजो मन मियां भाॻियो वेड़ी चन सां, समी सुञाणी सेण कया। हू रुगो धोखे ते कोन थिए हलियो, कंहिं पंहिंजी जिदोजहद वारी ज़िंदगीअ जो सफ़र पंहिंजे दौर जे सभ खां अॻिते वधियल समाजी नज़रियनि जी रोशनीअ में ऐं सभ खां सही वाट ते हलंदे तय करण जो पुख़्तो अज़म कयो हो। उन नज़रियनि खे सम्झण खां पोइ हिन जो आराम ॼण हमेशह लाइ खांसि मोकिलाए वियो। काजा आंदी केचुनि वणकारा वाई, सुणी मूं साई नेणी निंड वियो थी। शाह लतीफ़।
हू उन्हनि थोरनि अणलभ माण्हुनि मां हो जन जो ज़हन हर वक़्तु खुलियल हूंदो आहे ऐं जॾहिं बि खेनि ज़रो बि शक पवंदो आहे त संदन नज़रिए ऐं वाट में दुरुस्तीअ जी ज़रूरत आहे त हिकदमि उहा दुरुस्ती करण लाइ तयारु थी वेंदा आहिनि ऐं हिकदमि कंदा आहिनि ऐं उन लाइ केॾीअ बि क़ुर्बानीअ ॾियण ऐं केॾीअ बि मुखालफ़त खे मुंहुं ॾियण खां न मुड़ंदा आहिनि। उन करे संदन नज़रियो तोड़े अमल कॾहिं बि बीठल पाणीअ जो दुॿो की न बणिया। उहे हर वक़्तु ताज़ा ऐं शफ़ाफ़ रहिया ऐं संदसि अवाम सां प्यार ऐं साणनि वफ़ादारीअ जो अज़म सदाईं ताज़ो ऐं जवान रहियो। नई सिजनऊं मूंखे विरह वेड़ी चनिजो। मीर अली बख़्श अक्सर प्रेस ऐं स्टेज जे रोशनियुनि खां परे रहियो, पर हू कॾहिं बि जिदोजहद खां परे की न रहियो। हू सदाईं जिदोजहद जे उन्हनि हंधनि ते मिलंदो हो जिते जाखोड़ नुक़सान ऐं ख़तरो घणो हूंदो हो। चीन जी अज़ीम शाइर डोसोन पंहिंजनि इनक़िलाबियुनि खे अवाम जी फर्मा बरदार ऐं सचनि हॾनि वारनि ख़ामोश हारी ढगनि सां तशबीह ॾिनी आहे। जिते बि ऐं जॾहिं बि हिन मुल्क जे अवाम खे कंहिं ख़ामोश अणांगीअ ख़िदमत ऐं सिर जी सट जी ज़रूरत पई त मीर अली बख़्श कॾहिं बि कंधो की न कढायो। माठ मिठीअ में अची पोरे ऐं क़ुर्बानीअ जी पंहिंजारीअ में कंधु ॾींदो हो। मीर अली बख़्श कॾहिं बि दाद न घुरियो। केॾो बि वॾो कमु करे अचे, केॾी बि क़ुर्बानी ॾिए, पर उन जो ज़िक्र न कयई। फ़क़ीरनि मूरां पिनी माठ जी। शाह लतीफ़। केॾी बि तकलीफ़ अचे पर दाह न कबी। थकिजी बेज़ार थी मजबूरीअ में बि पोइते वरण जी ॻाल्हि न कबी। वेचारा वाढोड़ सदा शाकिर सूरसी, ताणे मथे तोड़ ओरे कन न आसरो। शाह लतीफ़। पखा पवारनि नेई अॾिया नाह में। शाह लतीफ़। कहिड़ी तकलीफ़ हुई जेका खेसि कान आई, पर मरंदे मरी वियो, दाह न कयई। मंद न मजातन पसी लक लॾनि जी, जा पर खाहोड़ियनि सा पर सिखी ससुई। शाह लतीफ़। नाउमीदी आज को ओछण आदेसियुनि, कॾहिं ताज़ीअ पुठ ते कॾहिं हेठि हलनि सामीअड़ा समुंड में तंबी जीअं तरनि जे वाॻूअ वात वञनि त कुछनि की न की। शाह लतीफ़। क़ैदनि ऐं बंदनि में बि पंहिंजे तकलीफ़ुनि जी ॻाल्हि करण बदिरां ॿियनि यारनि जे तकलीफ़ुनि जो ज़िक्र कंदो हो ऐं उन्हनि जूं पारतूं कंदो हो। पेर पटाई कोंवरा डूंगर मथे ॾे, पाण न पसी फटियो कड़ी केचन खे, हाड़ो हो त परे को ॼाणा कीअं लंघिया। शाह लतीफ़। हू इनफरादी या तुर्त फ़ाइदनि जो ॻोल्हाऊ कोन हो। संदसि दूर अंदेश नज़र परे जे वॾनि अवामी फ़ाइदनि ते हुई। ॾुथ घणा ई कनि उन ओराहीं ॾेह जो, संदा खाओड़ियुनि परे सुॼनि पेचरा। शाह लतीफ़। नेठाई पाण विसारण आऊं खां आजो हुअण ऐं माठ मिठीअ में पाण तां रेलूं लंघाए छॾण जे करे सिंध जे जेतिरनि घणनि माण्हुनि खे मीर अली बख़्श जी जेतिरी घणी ख़बर हुजणु घुरिजे उहा कान्हे। हो त न ॾिठाऊं ॾोह न ॾियां जे ॾींहुं, मुंहिंजी अरुनाऊं मूं त मथे कयो हथड़ा। शाह लतीफ़। वक़्तु ईंदो जॾहिं मीर अली बख़्श जे ज़िंदगीअ जा समूरा पहलू मंज़र ते ईंदा ऐं पोइ असांजे माण्हुनि खे ख़बर पवंदी त वॾी विथोआ ॿारो चा भंबोर में। मीर अली बख़्श तोड़ करण वारो मुड़ुस हो, तोड़ पुॼाए वियो। जां हुई जीअरे वरची न वेठी, जां हुई जीअरी वरची न वेठी, वञी भूए पेठी सिकंदे खे सॼणे। शाह लतीफ़। परेतणो पारे मार्ग में मंद हुई। शाह लतीफ़।